निदासित रोजस गावे भक्ता संता को शरणम। दास निदासित रोजस गावे भक्ता हरण कश्यप को मारियो जियो प्रहलाद मारे। त्रेता जल मत आयो श्री रामचंद्र अवतारे। कर सिर मार पिटायो दसों शीशाएं ग्रह माए। दसर कर प्रभु जनमियो श्री मेरे नाम। हरे बिन जब दुखदियो हित को मैं गीत। तमाम कारण दुधारियो श्री राजा मेरी मदद मेरी दीन अंजलीर चंद्रा। जो दिलवारा सबनी जो मुरादो पूरी कर। ए जोत जो दर्शन करना जोत जगी रही अमर की आवाज के भाई। देखी जोत अमर की आवाज ना तो जी। देखी जोत अमर की पाप सभी हो दूर। कृपा हो हमारे लाल की आधार। इसको मैं वंदन करूं जो है मोक्ष भोग दाता। इसको मैं वंदन करूं जो है मोक्ष भोग दाता।
पंहिंजे घर जे न मरतो छो जनम वरितो। ये उन समय जी ॻाल्हि आहे जॾहिं मिर्ख बादशाह जेॾी महिल राजा थियो ठट्टे नगर जो, पाण राजा जेको हुयो मिर्ख ॾाढो सरल व्यक्ति हो, ॾाढो सुठो सुभाउ हुनजो हूंदो हो। उनजो हिकु वज़ीर हो यूसुफ खान, जंहिंखे अहो वज़ीर करे चयो वेंदो। वो यूसुफ खान हमेशा उन राजा मिर्ख जे आसपास रहंदो। ऐं राजा के हमेशा काई न काई ॻाल्हि सुझाईंदो कि राज्य में सुख शांति लाइ छा करणु खपे। हिकिड़े ॾींहुं यूसुफ खान अहे वज़ीर राजा के चयो, मिर्ख बादशाह के, कि असांजे इन राज्य में घणाई भेरा हिंदू माण्हुनि में झगड़ो थी चुको आहे। मां तव्हांखे हिकु सलाह थो ॾियां, अगरि पंहिंजे राज्य में शांति चाहियो था, अमन चाहियो था, त हिकिड़ो कमु कयो राजन, पंहिंजे राज्य में ढंढोरो घुमायो ऐं अनाउंसमेंट करायो कि असांजे राज्य में सिर्फ हिकु ही धर्म रहंदो, असांजो धर्म। जेके हिंदू रहनि था असांजे राज्य में, उहे हिंदू खिल ख़ुशीअ सां अची असांजो धर्म अपनाइनि। जेके खिल ख़ुशीअ सां अची असांजो धर्म अपनाईंदा, उन्हनि खे जाइ जॻह मिल्कियत ॾिनी वेंदी। पर जेके खिल ख़ुशीअ सां असांजे धर्म में न ईंदा, उन्हनि खे ज़बरदस्ती असांजो धर्म क़बूल करायो वेंदो। राजा खे इहा ॻाल्हि दिलि सां लॻी वई। उन राजा झटपट पंहिंजे वज़ीरनि खे घुराए, सिपह सालारनि खे घुराए चयो कि असांजे राज्य में ढंढोरो घुमायो वञे कि जेके भी हिंदू आहिनि उहे अची करे इस्लाम धर्म क़बूल कनि। जेके खिल ख़ुशीअ सां असांजे धर्म में ईंदा, उन्हनि खे जायूं जॻहियूं ॾिनी वेंदियूं, मिल्कियत ॾिनी वेंदी। ऐं अगरि खिल ख़ुशीअ सां असांजो धर्म न अपनाईंदो त तव्हांखे जोर ज़बरदस्तीअ सां, हिंदुनि जी निशानी कहिड़ी आहे? जणियो, चोटी ऐं तिलक। जोर ज़बरदस्ती सां तव्हांजा जणिया लाए, तव्हांजी चोटी कटे, तव्हांजो तिलक मिटाए करे इस्लाम धर्म क़बूल कराईंदासीं। घणाई माण्हू इहो ढंढोरो ॿुधी, अनाउंसमेंट ॿुधी व्याकुल थी पिया कि छा कजे। के मजबूरीअ खां, के पैसे जी लालच में इस्लाम धर्म क़बूल कयूं। पर जेके पंहिंजे धर्म ते पक्का इंसान हुया, असां सभई वेठा आहियूं। छा तव्हांखे ख़बर आहे, अमर कथा के लगभग 3 साल थी विया आहिनि। मां हर चालीहे में अमर कथा झूलेलाल मंदिर में थींदी आहे। चालीहे में 21 ॾींहं अमर कथा हलंदी आहे। सभई वेठा आहियूं, माताऊं भेनर भाउर। मूंखे ॿुधायो त सही कि इष्ट देव भॻवान झूलेलाल साईं खां पहिरियों असां सिंधियुनि जो गुरु केरु हुयो? ॿुधंदा आहियो सभई अमर कथा? मां मैसेज भी मोकिलींदा आहियां व्हाट्सएप ते, उहे भी पढ़ंदा आहियो। कंहिंखे आहे यादि कि
इष्ट देव भगवान झूलेलाल साईं जे जन्म वठण खां पहिरियों असां सिंधियुनि जो गुरु केरु हुयो, कंहिंखे पूजींदासीं असां? आहे कंहिंखे याद? अच्छा, हे अविनाश ठाकुर चए तो मूंखे ख़बर आहे, छो जो तूं त रही मूंसां तो तोखे त ख़बर ई कोन्हे। ऐं हिन यादि रखी छॾियो तो अमर कथा। मां चवंदो हे असांजे इन अविनाश ठाकुर लाइ हिकु बार ज़ोरदार ताड़ी वॼायो कि ॾिसो अॼु इन जी 48 साल उमिरि आहे, 48 सालनि खां रहे सिंधी कॉलोनी जे पासे में तो ऐं सिर्फ़ु रिकॉर्ड ॿुधंदो, रिकॉर्ड जेॾीमहिल हर चंड ते रिकॉर्ड हलंदा न, ॿुधंदो सिंधी भॼन हिनखे जेतिरा यादि आहिनि शायदि अमर ऐं मूंखे बि यादि न हूंदा। जेतिरा भॼन हिनखे सिंधी यादि आहिनि ओतिरा असां ॿिन्ही खे बि यादि न हूंदा। त इहो प्रेम आहे। ऐं असां छा था कयूं? असां ॿुधी करे हर साल अमर कथा थिए थी, ॿुधी करे उहे मैसेज पढ़ी करे डिलीट था करे छॾियूं। डिलीट छो था कयो? रखो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो उहे मैसेज जेको रोज़ असां हेॾी महिनत करे कलाक ॾेढ कलाक उहा टाइपिंग करे मैसेज तव्हां ॾे मोकिलियूं था ऐं तव्हां पढ़ी करे डिलीट था करे छॾियो, त इन खां वॾी ॾुख जी ॻाल्हि कहिड़ी हूंदी? अॼु अगरि मैसेज तव्हांजी मोबाइल में पिया हुजनि, हाणे 1 मिंट में मोबाइल खणी करे तव्हां ॿुधाए सघंदा आहियो कि असांजो गुरु केरु हुयो भॻवान झूलेलाल खां पहिरियों। मां थो ॿुधायां, चलो वधीक टाइम न वठां छो जो टाइम ॾाढो घटि आहे। असां सभिनी खां पहिरियों अचे थो कि असां आहियूं केरु? सिंधी न आहियूं असां? मां त सिंधी न आहियां। सिंधी मुंहिंजी मातृभाषा आहे। मां क्षत्रिय हिंदू आहियां। मां हिंदू आहियां, क्षत्रिय आहियां, सिंधी मुंहिंजी मातृभाषा आहे। मां सिंधी न आहियां। सिंधी मुंहिंजी मातृभाषा आहे ऐं असां संतान आहियूं कंहिंजी? भगवान श्री राम जे पुट। घणा पुट हुया भगवान श्री राम के? घणा? 2। नालो? लव ऐं कुश। ॾिसो ॿार खे, लव ऐं कुश, उन मां असां लव जेको हुयो उनजी संतान आहियूं। असां आहियूं लोहाणा, क्षत्रिय लोहाणा। असांजे रगुनि में क्षत्रिय खून आहे, तॾहिं त जल्दी जल्दी गरम थी वेंदा आहियूं कंहिंजे मथां ऐं वरी थधा बि उअई थी वेंदा आहियूं, छो जो असांजे मथां विशेष संतनि जी कृपा आहे। साईं कंवरराम जी हथ जोड़े करे, नंढे वॾे खे हथ जोड़े करे प्रणाम कंदा त असांजे सिंधी समाज में इहो बि असांखे वरदान मिलियल आहे संतनि महात्माउनि जो कि अगरि असां कंहिंसां झगड़ो बि कयूं था, 2 हथ जोड़े छॾियूं त थधा बि थी वेंदा आहिनि। इहो संतनि जी आशीर्वाद आहे। त असां भगवान श्री राम जे पुट लव जी संतान आहियूं। असां लोहाणा आहियूं, असां क्षत्रिय आहियूं, असां हिंदू आहियूं। सिंधी असांजी मातृभाषा आहे, असां सिंधी न आहियूं। ऐं असां आहियूं दरियापंथी। असांजो पंथ जेको आहे सिंधियुनि जो दरियापंथी आहियूं। दरिया शाह जा पुजारी आहियूं। दरिया शाह केर? जल जा पुजारी आहियूं असां। दरिया शाह खे मञींदासीं, दरिया शाह खे मञींदासीं इन करे दरिया शाह मां झूलण अवतार वरितो। असां दरिया शाह खे मञींदासीं। भगवान झूलेलाल खां पहिरियों भगवान झूलेलाल त ईस्वी सन 951 में जन्म वरितो, पर ये सिंधी जाति त लखनि सालनि खां असांजी सिंधी संस्कृति, हिंदू संस्कृति कायम आहे। छो जो असां दरिया शाह जा पुजारी आहियूं। असां दरिया शाह खे मञींदासीं। अॼु बि वॾा जल जी पूजा कंदा आहिनि। जल जी पूजा थींदी आहे अॼु बि हर हिकु सिंधीअ जे घर में। हाणे त असांजूं नंढियूं जेके अचनि थियूं, मूंखे यादि आहे जेसि ताईं वॾड़ा घर में आहिनि उहे सेखारींदा नंढनि खे सेखारियो कि रोज़ शाम जो नलके ते बीह करे मट जे अॻियां बीह करे अखो पाईंदा हुया वॾा। हर हिकु घर जो नियम हो। हाणे उहे नियम धीरे धीरे ख़लास था थी वञनि। माफ़ कजो, इहो सिर्फ़ु कंहिंजे लाइ, इहे जेके पंथ हाणे जेके चालू थिया आहिनि, गुरु मना न कंदो आहे कंहिंखे बि।
कि ता मुझे पंथ में आयो तो ता झूलण की पूजा न कयो। कोई गुरु बुधाया मुखे कंहिं पंहिंजे किताब में लिखियो हुजे, कंहिं पंथ वारे पंहिंजी किताब में लिखियो हुजे कि ता मुंहिंजे सत्संग में ईंदा त ता झूलेलाल मंदिर में न वञो, झूलेलाल खे न मञो। कंहिं लिखियो हुजे ॿुधायो। पुजे असां खां पाण नथो ऐं दो गुरुअ ते न न भाई मां त पंहिंजे गुरुअ ॾे ईंदो आहियां। तोखे गुरुअ झलियो झूलेलाल मंदिर में न वञ। अरे गुरु कीअं कयो तो? तू हिंदू है, तू सिंधी आ, तॾहिं त तो गुरु कयो, तॾहिं तो गुरु कयो। कंहिं ॾिठो आहे छा सत्संग में मुसलमाननि खे वेहंदे? गुरु कॾहिं कयो असां? जॾहिं असां हिंदू हुआसीं। अगर झूलेलाल अवतार न वठे हा, जन्म न वठे हा त असां गुरु कयूं छा? वेठा हुजूं उहे जीअं अॼु सिंध में अॼु बि सिंधी मुसलमान वेठा अथव। गाना त ॾाढा प्यार सां था ॿुधूं, जिए सिंध जिए सिंध वारा जियनि, सिंधी टोपी अजरक वारा जियनि। भाई इहा टोपी ऐं अजरक आहे छा? छा आहे? कंहिं गायो आहे? अहमद मुगल गायो त सिंधी अथई, पोइ नालो मुसलमान छो? अहमद मुगल नालो छो जो उनजे वॾनि मुसलमान इस्लाम धर्म क़बूल कयो। माण्हू भले सव यार कनि, पंहिंजो हिकिड़ो ई यार आहे। केॾो दिलि सां ॻाईंदा आहियूं, केॾो दिलि सां नचंदा आहियूं। इहो गायो कंहिं आहे? शमन अली मीरा अली। छो जो हुनजे वॾनि इस्लाम धर्म क़बूल कयो। चाहे मजबूरीअ में चाहे लालच में, जिन इस्लाम धर्म क़बूल कयो उहे अॼु बि सिंधी मुसलमान थी वेठा आहिनि। पर जेके पंहिंजे धर्म ते क़ाइम आया उहे दरिया शाह ते आया ऐं उन्हनि सोचो कि हर युग में जॾहिं ईश्वर भक्तनि जी पुकार ॿुधी, प्रेमियुनि जी पुकार ॿुधी आहे ऐं पापियुनि जी पाड़ पटी आहे, त असां छो इन मिर्ख जे कदमनि में किरूं? छो असां इस्लाम धर्म क़बूल कयूं? भाई उन्होंने मिर्ख पातशाह का टाइम वठी करे मिर्ख पातशाह का समय वरितो 7 ॾींहंनि जो, कि 7 ॾींहंनि जो समय ॾिनो वञे असांखे। अगर 7 ॾींहंनि में असांजो कोई भी धणी साईं न जागियो, कोई भी असांजो ईश्वर अॻियां न आयो, त 7 ॾींहंनि खां पोइ असां तव्हांजो धर्म इस्लाम धर्म क़बूल कंदासीं। मिर्ख पातशाह खिले पियो, चइबो चरिया थिया आहियो, 7 ॾींहंनि में कोई ईंदो तव्हांजे अॻियां? ऐं 7 ॾींहंनि में अची मूंसां विढ़ंदो बि, मूंखे हाराईंदो बि ऐं तव्हांजी रक्षा बि कंदो। ॾिसूं था, चलो ॾिसूं। तव्हां हिंदू उहो ई आहियो, ईअं पथरनि जी पूजा कंदा आहियो। ॾिसूं था, 7 ॾींहं तव्हांखे टाइम ॾिनो, ॾिसूं था छा था कयो 7 ॾींहंनि में। मुखियुनि पाण में बैठक कई सिंधी धर्मशाला में, सभिनी खे घुराए करे चयूं, भई ॾिसो असांजे साम्हूं 2 ई रस्ता अथव। हिकिड़ो रस्तो आहे कि हली करे असां दरिया शाह ते हलूं, पंहिंजे साईं खे ॿाॾायूं, पंहिंजे उन गुरूअ खे ॿाॾायूं जंहिंजा असां उपासक आहियूं, असां दरियापंथी आहियूं। हली करे असां दरिया शाह ते दरिया शाह जी पूजा कयूं। अगर 7 ॾींहंनि जे अंदरि अगर असांखे कोई भी जवाब न मिलंदो त असां ॿारनि बचनि सूदा उन दरिया में टपो ॾेई छॾींदासीं, पर इस्लाम धर्म क़बूल न कंदासीं। इहो पको निश्चय खणी करे मुखीअ ॿेड़ा कराया, ॿेड़नि में हिन पार खां उन पार वञी पहुता ऐं सभिनी खे चयूं, ॿारनि बचनि सूदा सभई हलो। अगर 7 ॾींहंनि जे अंदरि असांखे कोई जवाब न मिलियो दरिया मां त असां सभई पंहिंजे ॿारनि बचनि सूदा उन दरिया में टपो ॾेई छॾींदासीं। अरे अहिड़ो असांजो हे मानव शरीर कहिड़े कम जो कि असां ॿियो धर्म अपनायूं? न अपनाइणो। दरिया शाह जे कंठ ते आया, जोत जगाए, अखो फुलो खणी दरिया ते वेठा ऐं दरिया खे ॿाॾाइनि पिया। सभई ईअं पिया चवनि, दरिया शाह 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 दरिया
आसरो आई कटी सब कष्ट दे जाई असांजो अर्ज सुन साई दरिया शाह 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 दरिया दरिया ते अची वेठा हिकिड़ो ॾींहुं सॼो गुज़री वियो बिना अन्न जल जे ॿारनि बचनि सुधा सभई दरिया जे कंठ ते वेठा आहिनि रोअनि था ज़ारों ज़ार उन पंहिंजे साईं खे ॿाॾाइनि था पंहिंजे गुरूअ खे ॿाॾाइनि था कि मुंहिंजा साईं असांजे कंध ते काती अची बीठी आहे हर युग में तू प्रेमियुनि जी पत रखण लाइ तू आयो आहीं हाणे असांजी पत रखण लाइ असांजो धर्म बचाइण लाइ मुंहिंजा साईं तोखे अचणो पवंदो सजी संगत दुखी आए मया ऐं महर थी चाहे सजी संगत दुखी आए मया ऐं महर थी चाहे मदद कर तो मुसीबत में अची सब सूर छॾ लाए दुखन जी राह तो कटी सब कष्ट दे साई असांजो अर्ज सुन साई दरिया शाह दरिया शाह दरिया शाह दरिया शाह दरिया शाह दरिया शाह दरिया घणाई ॿार बिना अन्न जल जे मुर्शिद थी बेहोश थी गिरी पिया घणाई बुजुर्ग बिना अन्न ऐं जल जे वेठा मुर्शिद थी किरंदा पिया वञनि सभु सोचनि पिया कि हाणे छा थींदो अॼु टियों ॾींहुं बि गुज़री वियो चौथो ॾींहुं पया साईं खे ॿाॾाइनि पया साईं जे अॻियां रोअनि पया उन दरिया शाह जे कप ते वेही उहे सभिनी जा ॻोड़ा दरिया शाह में पिया किरनि रोंदे रोंदे बुरा हाल थी विया बुरे लाइ भी भला रो तूं सताइल जो सहारो तूं बुरे लाइ भी भला रो तूं सताइल जो सहारो तूं उधर में ये पवे पासे त किश्तीअ जो किनारो तूं उदल के भी बने लाई उदल के भी बने लाई कटी सब कष्ट दे साई असांजो अर्ज सुन साई दरिया शाह 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 दरिया शौनी दी और शहरी आखिर उन साईं के कदुर पयो उहे जेके प्रेमी जा घोड़ा दरिया शाह में किरन पिया आखिर साईं के रहम आयो महर करे बादल गजण लगा दरिया जे शोलिन में उथाल आयो बादल गजण लगा बिजली कड़कण लगी बादल गजण लगा हल्की हल्की बूंदा बांदी शुरू थी वही ए आकाशवाणी थी प्रेमी प्यारा ता न घबरायो मां जल्द नसरपुर गांव में ठाकुर रतन राय जे घर माता देवकी की गोद में जन्म वठी ईंदुसि ता घबरायो न
वनी मिर्ख के चो कि असांजो पालनहार अची रहियो अची करे तो के सबक सिखारी दो ता घबरायो न वञो पंहिंजे घर पंहिंजे ॿारनि बचनि सुधा पंहिंजे घर हली वञो ता घबराइजो न इहा आकाशवाणी सॼे ठटे नगर में गूंजी मिर्ख पातशाह भी आकाशवाणी ॿुधी मिर्ख पातशाह सोचो चलो ठीक आ मां भी त ॾिसां वो बालक कॾहिं जन्म तो वठे ताके 7 ॾींहं ॾिना हुया 6 ॾींहं आकाशवाणी थी आहे न 7 ॾींहं तव्हां सभई पंहिंजे घर पहुता आहियो चलो अञा तव्हांखे टाइम ॾिनो मां ॾिसां थो वो ॿार केरु आहे ॼमे त सही वो ॿार मां भी ॾिसां थो कि तव्हांजो भॻवान आहे कहिड़े रूप में थो अचे मां ॾिसां आखिर वो ॾींहुं बि आयो ईस्वी सन 951 संबत 1007 चैत्र महीने जे शुक्ल पक्ष बीज तिथि ते दूज ते नसरपुर गांव में ठाकुर रतन राय जे घर माता देवकी जी गोद मां एक सुहिणे सुंदर बालक जनम वरितो उन ॿार जो जनम थियो जीअं उन ॿार जो जनम थियो त माण्हुनि खे जीअं ख़बर पई कि ठाकुर रतन राय जे घर जे बालक जनम वरितो आहे असांजे मथां काई मुश्किल ईंदी आहे कोई तकलीफ़ थींदी आहे ऐं असांखे ख़बर हुजे कि असांखे इन तकलीफ़ खां बचाइण वारो कोई हे माण्हू आहे त असां वञी करे उन सां मिलंदासीं कि न मिलंदासीं त हेॾी संगत हुई ठटे नगर जी सॼे राज्य जी ठटे राज्य जी सॼी संगत उन ॿार जो दर्शन करण लाइ व्याकुल हुई कि ॾिसूं वो ॿार कीअं लॻंदो हूंदो संझा जे टाइम ते हल्की हल्की बूंदाबांदी थी ऐं ठाकुर रतन राय जे घर गुलनि जी वर्खा थियण लॻी उन गुलनि जी वर्खा मां चवनि था अमर कथा में आयल आहे कि देवताऊं भी स्वर्ग मां बीह करे उन ठाकुर रतन राय जे घर गुलनि जी वर्खा कनि पिया छो जो ही कोई मामूली बालक न हुयो ठाकुर रतन राय जे घर पहिरियों भी 2 बालकनि जनम वरितो हुयो पर अहिड़ो नज़ारो जेको हिन बालक जे जनम ते अहिड़ो नज़ारो कॾहिं ठाकुर रतन राय जे घर न थियो स्वर्ग मां देवताउनि भी गुल वरसाया ठाकुर रतन राय जे घर वाधायूं वराइण लॻियूं सभई अचनि पिया वाधायूं ॾियनि पिया ठाकुर रतन राय खे ऐं सभई ठाकुर रतन राय जे घर अची करे उन बालक जो दर्शन कनि पिया दर्शन कंदे कंदे ठाकुर रतन राय ॾिठो कि भाई एॾी संगत हिन बालक जो दर्शन करण लाइ अची रही आहे त अॻे अंगण हूंदा हुया अंगण में झूलो रखियो ऐं पंहिंजे नसरपुर गांव जो ब्राह्मण देवता सुमित्र ब्राह्मण खे सॾु कराए ऐं 6 ॾींहं उन बालक जो नालो पुछण लॻा सुमित्र ब्राह्मण खे चयो भाई हिन बालक जो नालो त ॿुधायो छा रखिजे सुमित्र ब्राह्मण आयो उन बालक जो दर्शन करे दीदार करे चवण लॻो भाई हे कोई मामूली बालक न आहे पाण हिन जो नालो छा रखां मूंखे पाण खे सम्झ में नथो अचे ही बालक जंहिंजो चेहरो उन सिज खां भी वधीक चमकंदड़ सूर्य खां भी वधीक चमकंदड़ तेज हिन बालक जे चेहरे में आ अरे हे त उन सिज वांगुर उन उदय वांगुर आहे हिन जो नालो रखो उदय चंद्र चंद्रनी हिन बालक जनम वरितो आहे ऐं उदय वांगुर यानी सूर्य वांगुर हिन जो चेहरो आहे त हिन जो नालो ई रखियो वञे उदय चंद्र उन बालक जो नालो रखियो वियो मिठाइनि जा थाल भरे करे सभु ठाकुर रतन राय जे घर अचनि पिया झूलो अंगण में पियो आहे जॾहिं नालो उदय चंद्र हुयो नालो उदय चंद्र रखियो वियो त पोइ झूलेलाल छो चवंदा आहियूं झूलेलाल छो चवंदा आहियूं आयोलाल छो चवंदा आहियूं छो जो ठाकुर रतन राय वो झूलो अंगण में रखियो अंगण में जीअं झूलो रखियो सभई अचनि पिया उन बालक जो दर्शन करे उन झूले खे लुॾाइनि पिया
ऐं झूले के लुटाए करे ठाकुर रतन राय के वाधाई ॾेई करे चवनि पिया ठाकुर रतन राय जे घरे आयो आ लाल झूले में तो झूले देवकीअ जो लाल शॉर्टकट जो जमानो आहे भाई ठाकुर रतन राय जे घरे आयो लाल झूले में तो झूले देवकीअ जो लाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल नालो ई पइजी वियो आयो लाल ऐं झूलेलाल हाणे जेॾी महिल मिठाइयूं विराइजनि पियूं इहा ॻाल्हि मिर्ख पातशाह खे बि ख़बर पई मां जल्दी जल्दी कथा हिन करे थो कयां छो जो टाइम ॾाढो थी चुको आहे ऐं सुभाणे जा प्रोग्राम बि आहिनि मां भॼन हिन करे खणा ई कान थो विच में सेवा भी चालू रहे पर ईअं जीअं महिरबानी करे ॻाल्हायो कान इहे पोयां रखो न हेठि बीहारे छॾियो ॿारनि खे शायदि सॼो ध्यानु हेॾे हली वेंदो मां हिन करे भॼन खणा ई कान थो जल्दी जल्दी कथा तो खणा छॾियो असांजो मक़सदु छा आहे कि असांखे ख़बर पए कि आख़िर मिर्ख पातशाह खे सबक़ु सेखारियो कीअं वञे कथा त ॾाढी वॾी आहे जॾहिं तव्हां सोचो कि 21 ॾींहं लॻंदा आहिनि रोज़ 40 मिंट कथा थींदी आहे झूलेलाल मंदिर में 21 ॾींहंनि में बि भाई ईअं पूरी करणी पवंदी आहे भाई आख़िरी में 5-5 10 मिंट वधीक खणी करे ऐं उहा कथा मां 21 ॾींहंनि में पूरी कंदो आहियां त सोचो उहा कथा केतिरी हूंदी केतिरी महिमा हुन साईं जी हुन में लिखियल हूंदी अॼु तव्हांखे शॉर्टकट जो ज़मानो आहे त शॉर्टकट कथा भई जेके मेन पॉइंट आहिनि मेन पॉइंट ईस्वी सन 951 संबत 1007 चैत्र महीने जे शुक्ल पक्ष जे बीज तिथि ते थारूअ ॾींहुं अॼु थारूअ जो ॾींहुं आहे अॼु थारूअ जो ॾींहुं आहे थारूअ ॾींहुं ठाकुर रतन राय जे घर नसरपुर गांव में माता देवकीअ जी गोद मां बालक जनम वरितो ठाकुर रतन राय के पहिरियों बि 2 पुट हुया जंहिंजो नालो हुयो सोमा राय ऐं भेदा राय उहे 2 भाउर लाल साईं जा वॾा झूलेलाल साईं जा 2 भाउर वॾा जंहिंजो नालो हुयो सोमा राय ऐं भेदा राय कंहिं कम सां ठाकुर रतन राय खे ॿाहिरि वञिणो पियो इहा ख़बर मिर्ख पातशाह के पई कि ठाकुर रतन राय घर काने ऐं अहे वजीर के यूसुफ खान के घुराए करे चवण लगा कि तू अजी वञ ऐं उते ठाकुर रतन राय भी घर कानई वञी करे उन बालक के जीअरो या मुर्दो मुझे साम्हूं खणी आ अगर इहो कम न करे सके तो मुझी दरबार में वरी न अचजे या भुलजी वञे कि तू कोई मंत्री आ मूं वटि वो बार मुखे जीअरो या मुर्दो हिते खपे यूसुफ खान अहो वजीर जंहिंमें अमर कथा में लिखियल आहे कि यूसुफ खान में 100 हाथियुनि खे मारण जी ताक़त हुई 100 हाथियुनि सां अकेलो मुक़ाबलो करे सघंदो अहिड़ो यूसुफ खान में एॾी ताक़त हुई अॼु यूसुफ खान पाण सां गॾु 10-15 सिपह सालार वठी करे 10-15 सिपह सालार वठी घोड़नि ते ठटे नगर का नसरपुर आयो नसरपुर में छा ॾिसे त रौनक लगी पई आहे माण्हू मिठाइयूं था विराइनि नचनि था झूमनि था सभई ईअं था चवनि सखियूं सीजा गुलनि सां सजायो सखियूं सीजा गुलनि सां सजायो आयो आयो झूलेलाल यूसुफ खान ॾिसी करे एक वण जे हेठां बीह रहियो कि इहा पब्लिक थोड़ी सुरके त पोइ मां वञा अकेले में उन ॿार खे खणी अचां ठाकुर रतन राय बि घर कान्हे मां हिन ॿार खे खणी करे ऐं मिर्ख जे कदमनि में वञी फिटी कंदुमि मिठाई जा थाल भरे त यूसुफ खान भी खणी आयो ऐं उन मिठाई जे थालनि में
एक गुलाब जो गुल खणी आयो जंहिंमें जहर विझी करे खणी आयो कि मां इहो जहर बालक खे इहो गुलाब जो गुल ॾेई करे जहर सिंगाईंदुमि उहो बालक मुर्शिद थी जेॾी महिल बेहोश थी वेंदो उन बालक खे खणी करे मां मिर्ख वटि खणी वेंदुमि। आखिर सुबुह सुबुह जे टाइम असुर जे टाइम यूसुफ खान ऐं वजीर ॾिठो कि हाणे कोई भी कान्हे ऐं सिधो ठाकुर रतन राय जे घर घोड़ो खणी वञी पहुतो। उहे मिठाई जा थाल सोमा राय बेदा राय आया, उन्हनि ॾिठो कि राजा मिर्ख जा वजीर आया आहिनि, उन्हनि जी आव भगत कई, उन्हनि खे विहारियो, साईं अचो जलपान करायो। तॾहिं यूसुफ खान चवण लॻो भाई उहो बालक त ॾेखारियो, उन बालक जो दर्शन मां बि करण आयो आहियां एॾो परियां खां, मूंखे राजा मोकिलियो वञी दर्शन त करे अच भाई, हिंदुनि जो भॻवानु आयो, मां बि त ॾिसां उहो बालक केरु आहे। चई साईं अंगण में उहो झूलो आहे, उन झूले में उहो बालक सुम्हियो पियो आहे, भले तव्हां ॾिसो जेसिताईं मां तव्हांजे चांहि पाणी जो इंतज़ाम कयां। हिनखे अञा सुठो लॻो, ॾिसो साईं लीला कीअं था घुमाइनि। हिनखे अञा सुठो लॻो कि चलो हाणे हे बि चांहि पाणी जो इंतज़ाम कंदा, माना मां ई हूंदुमि हुन बालक जे साम्हूं। वञी करे बालक जे झूले जे अॻियां बीठा, उहो गुलाब जो गुल खणी जीअं बालक जे अॻियां वधाइण लॻा, उहो त पाण साईं हुया, पाण ॼाणी ॼाणहार हुया। उन्हनि सिर्फ़ु यूसुफ खान खे ॾिठो ऐं थोरी फूक ॾिनी त उहो गुलाब जो गुल वञी यूसुफ खान खे लॻो ऐं यूसुफ खान मुर्शिद थी किरी पियो। जेॾी महिल यूसुफ खान मुर्शिद थी किरी पियो त उनखे साईं पंहिंजा हाणे रूप ॾेखारण चालू कया। केॾी महिल त ॾिसे त झूले में नंढड़ो बालक पियो त लुॾे, केॾी महिल वरी ॾिसे यूसुफ खान त घोड़े ते हिकु नौजवान झंडो ऐं तलवार हथनि में ऐं हज़ारनि जी तादाद में सेना हुनजे पोयां जोश में मिर्ख खे मारण लाइ थो हलियो। केॾी महिल वरी ॾिसनि त हिकु सफ़ेद दाढ़ीअ सां महापुरुष मत्स्य यानी मछलीअ ते जल में घुमी रहियो आहे, गीता हथ में। पुछंदा आहिनि मूंखां, खोड़ ॼणा पुछंदा आहिनि कि भगवान झूलेलाल जे हथ में इहो आहे छा, कहिड़ो ग्रंथ आहे? इहा गीता आहे, भगवत गीता आहे, गीता है, इहो ग्रंथ गीता है। छो जो अमर कथा में ना आयो आहे, पर असांखे हिकिड़े संत ॿुधायो कि ठाकुर रतन राय ऐं माता देवकी इन जो पोयों जन्म भी हुयो। पोएं जन्म में इन्हनि खे काई भी संतान न हुई त घुमंदे फिरंदे रोअंदे चलंदे वञी करे कंहिं संत खे ॿाॾायो, साईं असांखे काई औलाद कान्हे, छा असांजे नसीब में औलाद जो सुख ही कान्हे? त भगवान कृष्ण उन्हनि खे पाण दर्शन ॾेई करे चयो आहे कि तव्हां घबरायो न, अगले जन्म में मां खुद तव्हांजे घर में जन्म वठी करे ईंदुमि, तव्हांजो नालो देवकी हूंदो ऐं हिननि जो नालो रतन राय हूंदो। मां तव्हांखे औलाद जो सुख ॾींदुमि, मां तव्हांजे घर में पाण जन्म वठी करे ईंदुमि, मुंहिंजो नालो रहंदो उॾेरो, उदय चंद्र। त भगवान कृष्ण इहो वचन ॾिनो आहे माता देवकीअ खे। ऐं कंहिं त ईअं बि चयो आहे कि जेॾी महिल वासुदेव ऐं देवकी जेल में बंदि हुया, भगवान कृष्ण जो जन्म थियो त उहे ॿाॾाइनि पिया कि असांखे तूं जन्म त असांजे गोद मां वरितो आहे, पर असांखे तुंहिंजो सुख न मिलंदो, औलाद जो सुख न मिलंदो। त भगवान कृष्ण चयो आहे कि इहो तव्हांखे सुख बि मिलंदो त कलयुग में नसरपुर गांव में तव्हां देवकी हूंदव, तव्हां रतन राय हूंदव, मां तव्हांजे घर में जन्म वठंदुमि। कंहिं इहो बि चयो हे भगवान कृष्ण जा वरुण देव जा अवतार आहिनि झूलेलाल साईं। जन्म वरितो अथऊं ऐं अवतार बि वरितो अथऊं, ॿ रोल अथव साईं जा। जेॾी महिल यूसुफ खान मुर्शिद थी किरी पियो, उनखे पंहिंजूं लीलाऊं ॾेखारे, जेॾी महिल उहो सुजाग थियो त बालक जे चरणनि में किरी पियो, उन्हनि खां माफ़ी वठणु लॻो, मुंहिंजा साईं मूंखे माफ़ कयो, मां वञी करे पंहिंजे राजा खे सम्झाईंदुमि कि तव्हां ई परवरदिगार आहियो, तव्हां ई खुदा आहियो, तव्हां ई ईश्वर आहियो, तव्हां ई अल्लाह आहियो। मां वञी पंहिंजे राजा खे सम्झाईंदुमि कि तव्हां सां जहिड़ो न करे ऐं सुख शांतीअ सां हिंदुनि खे पंहिंजे राज्य में रहण ॾे।
उन्हनि खां मोकिलाए करे अची पंहिंजे राजा वटि पहुतो। राजा खे जेॾी महिल इहा ॻाल्हि कई त राजा खे उहा ॻाल्हि सम्झ में न आई, छो जो हिकु भेरो हुनजे दिमाग़ में जेको भूत भरिजी वियो कि हाणे इहो बालक मूंखे जीअरो या मुर्दो हिते खपे। यूसुफ खान खे कढी छॾी पंहिंजे दरबार मां कि जेसि ताईं तूं हुन बालक खे जीअरो या मुर्दो मूं वटि न वठी ईंदे तेसीं ताईं हिन दरबार जो मुंहुं न ॾिसजांइ, वञ निकुर हितां, तोखे मंत्री पद तां कढियो थो वञे। वो यूसुफ खान ॾिठई कि जॾहिं हिंदुनि जी पुकार ॿुधी करे बालक जनम वठी आयो आहे त छो न मां बि वञी करे सिंधु नदी जे किनारे ते वेही करे हुनखे पुकारियां, अचे कोई हिन मिर्ख खे सबक सेखारे। वो यूसुफ खान पंहिंजे ॿारनि बचनि सूधो पंहिंजी घरवारीअ सूधो उते ठटे नगर में सिंधु नदी हुई हुनजे कंठ ते अची वेठो ऐं उन दरिया शाह खे ॿाॾाए करे चवण लॻो, साईं मूंखे मिर्ख पंहिंजे दरबार मां कढी छॾियो आहे, तव्हां हाणे काई लीला ॾेखारियो, तव्हां जल्द अचो हिनखे सबक सेखारियो, न त हे त आपे खां ॿाहिरि थी वेंदो। उन यूसुफ खान जी पुकार ॿुधी करे जल मां घोड़े ते अवतार वरितो आहे मुंहिंजे झूलण। इहो अवतार किथे थियो आहे? ठटे नगर में। ऐं जनम किथे थियो आहे? नसरपुर में। इहे ॿ ॻाल्हियूं ध्यान ते रखिजो सभई। जनम नसरपुर में, अवतार ठटे नगर में सिंधु नदीअ मां। तॾहिं त चवंदा आहिनि कि सिंधु नदीअ मां ज़ाहिर थियो मुंहिंजो अमर उॾेरो। सिंधु नदीअ मां ज़ाहिर थियो आहे, अवतार वरितो अथई। घोड़े ते जीअं ॿाहिरि निकिता आहिनि, घोड़े ते ॿाहिरि निकिरी हज़ारनि जी तादाद में सेना ऐं अची यूसुफ खान सां मिलिया आहिनि त यूसुफ खान बि ख़ुशीअ सां नची करे ऐं सॼी संगत खे ॿुधाए थो, छा थो चए? लाल
राजगिरी घोड़े ते झूलण आयो आहे, पले ते लालण आयो आहे। पर जेॾी महिल ॾिठई कि साईं घोड़े ते अॻियां पोइ हज़ारनि जी तादाद में सेना, यूसुफ खान ॾकी अचे थो साईं एॾी सेना जी ज़रूरत थोड़ी आहे, तव्हां अकेला ई खोड़ आहियो, तव्हां अकेला हलो, मिर्ग बादशाह खे सबक सेखारियो, एॾी सेना किथे था खणी हलो। साईं जी हथ मथे कयो, हथ जो इशारो ॾिनो, उहा सॼी सेना जेका आहे दरिया शाह में गुम थी वई ऐं घोड़े ते चढ़ी करे अॻियां यूसुफ खान तो हले, पोयां घोड़े ते लालण झूलण साईं तो हले। सॼी संगत उन ठटे नगर जी बीठी आहे साईं जो स्वागत करण लाइ, साईं खे ॾिसण लाइ कि ॾिसूं त सही इहो बालक आहे केरु भाई जेको मिर्ग बादशाह खे सबक सेखारींदो। ऐं अॻियां यूसुफ खान नचंदो तो हले, नची नची करे ईअं थो चए, पले ते लालण आयो आहे, पले ते झूलण आयो आहे, पले ते लालण आयो आहे, पले ते झूलण आयो आहे, ओ लालण आयो आहे, पले ते झूलण आयो आहे, पले ते लालण आयो आहे, पले ते झूलण आयो आहे। यो गीत गायो असांजे भूसावल जी शान जेको चयो वञे, असांजे मंदिर जो सेवादारी अजय कुमार बजाज, इन जो इहो गीत हाणे यूट्यूब ते इहा रिकॉर्डिंग करे इहो गीत सुभाणे डीजे में बि हलंदो, सुभाणे सभई नचंदासीं इन गीत ते। हिकु बार जोरदार ताड़ियूं असांजे हुन ॿार लाइ, अजय लाइ, सभई जोरदार ताड़ियूं वॼाए करे हुन ॿार जो हौसलो वधंदो। अॼु ॾिसो इहो भूसावल जो नालो ई आहे, अमर किशोर, अजय बजाज, राम नैनानी, सुदामो कारला, ये भूसावल जो नालो ही रोशन करण लाइ अॼु असांजो अजय कुमार बजाज भटनेरा में लाल सिंह जी महिमा ॻाइण वियो आहे, सुभाणे नासिक में ॻाईंदो, परीहं जलगांव में ॻाईंदो। त इन ॿारनि जो चाल मिर्ख जी अची करे लाल साईं जे कदमनि में गिरी पियो ऐं उन्हनि खे चवण लॻो, हलो साईं अंदर, मुंहिंजे हली करे सिंहासन ते वियो। साईं के अंदर वठी विया, सिंहासन ते बिहारियो। जीअं साईं सिंहासन ते विराजमान थिया, मिर्ग पातशाह पंहिंजे सभिनी वज़ीरनि खे इशारो कयो कि सभई दरवाजा बंदि करे छॾियो, राज दरबार जा दरवाजा बंदि कयो, तलवारूं कढो, जंजीरूं खणी अचो, हिन खे हिते ई पकड़ियो। लाल साईं सिंहासन ते विराजमान हुया, ॾिसो, चलो अचो था, अचो, तलवारूं त खणी अचो, जंजीरूं भी खणी अचो, अचो ॿधो अची मूंखे। सभई जेॾी महिल वज़ीर तलवारूं खणी, जंजीरूं खणी उन लाल साईं खे ॿधण लाइ सिंहासन जे पासे में पहुता। छा ॾिसनि त सिंहासन ते लाल साईं आहे ई कोन, ॾिसनि त मथे बीठो आहे, वरी डुकंदा वञनि मथे, अरे वो साम्हूं बीठो आहे, डुकंदा वञनि जीअं मथे पहुचनि, ॾिसनि त वरी सिंहासन ते बीठो आहे। डुकी उन्हनि खे डुकाए साईं अहिड़ो त परेशान करे छॾियो, सभु वेही रहिया, मिर्ग पातशाह खे ॾिसनि पिया, साईं असां खां न थींदो।
हे यार डुकाए दो हे भगवान काने हे कोई जादूगर आहे त होती तो वञे मथे तो बीहे मथा होती तो वञे ॿियनि तो बीहे ॿियनि होती तो टियनि तो बीहे इनखे पकड़ लाइ कोई मौलवी घुरायो जेके असांजे समाज में मौलवी जेके जादू टोनो कंदा हुजनि जादू टोने सां इनखे पंहिंजे कदमनि में खणनि अहिड़ा कोई घुरायो भाई हाणे सभई हिंदू बि हुया अंदर सभु ॾिसनि पिया साईं जूं करामतूं जॾहिं मौलवी आया मौलवी जादू टोना करे उन साईं खे ईअं फूकूं ॾेई करे रख पिया फिटी कनि त उहा रख वञे उन्हनि जे अखियुनि में पए पई उहे सूरदास पिया थी वञनि जेके वजीर तलवारूं खणी करे साईं जे पोयां भॼन पिया ॾिसनि त कंडनि में था घुमनि जंगल में था घुमनि अरे हाणे त राज दरबार में अचनि जंगल में किथां आया पेरनि में छाला पइजी आहे उन्हनि खे आखिर साईं ॾिठो हाणे बि मिल्क नथो वञे तॾहिं हिंदुनि खे साईं आज्ञा कई कि तव्हां सभई हलो दरियाशाह जे कंठ ते सिंधु नदी जे कंठ ते मां विश्वकर्मा खे आज्ञा थो कयां उते हिकिड़ो सुहिणो सुंदर मंदिर ठहियल मिलंदो तव्हांखे हॉल ठहियल वेंदो सभई हिंदू वञी करे उन हॉल में विराजमान थियो पूजा पाठ कयो पंजड़ा ॻायो बहिराणा सजायो हली करे तव्हां उते भॼन भाव कयो जेसिताईं मां हिनखे सबक़ सेखारे अचां थो जेॾी महिल हिंदू ॿाहिरि निकिरण लॻा त दरवाजा सभई बंदि हुया साईं इशारो अहिड़ो कयो कि दरवाजा खुली विया सभई हिंदू जेॾी महिल दरवाजनि खां ॿाहिरि निकिता वञी विश्वकर्मा खे आज्ञा दी उहो मंदिर ठही वियो उन मंदिर में जेॾी महिल सभु हिंदू वञी विराजमान थिया तॾहिं साईं पंहिंजो विराट रूप उन मिर्ख खे ॾेखारियो साईं सभिनी खां पहिरियों अग्नि के आज्ञा कई कि अग्नि तू अची इन्हनि सभिनी अग्नि अची करे मिर्ख जे पेरनि तां ऐं सभिनी वजीरनि जे पेरनि तां हलण लॻी सभिनी खे महसूस थिए पियो कि अग्नि असां सड़ूं था पर तकलीफ़ ॾाढी थिए पई पर ईअं लॻे न पियो जले थो पियो जेॾी महिल अञा मिर्ख खे सबक़ न मिलियो त तॾहिं साईं जल देवता के वरुण देव के पुकार कई कि तू अच हाणे अची करे हिननि खे ॿोड़ वो सॼो महिलात पाणीअ सां भरजण लॻो मिर्ख पातशाह हेॾे होॾे भॼण लॻो भॼी भॼी करे सोचे पियो शायदि लॻे थो जेके हिंदू विया न हितां सिंधु नदीअ जे कंठ ते विया आहिनि उन्हनि उतां उहो जेको बनो आहे उहो तोड़े छॾियो उहो पाणी सॼो मुंहिंजे महिलात में थो अचे सब ॿुॾण लॻा जेॾी महिल ॿुॾण लॻा ॿार उन महिलात जे अंदरि जेके ॿार हुया जेके वज़ीर हुया आख़िर सभु मरण लॻा जेॾी महिल मुर्शिद थी उन पाणी जे अंदरि किरी पिया पवनि कोई जले पियो कोई पाणी जे अंदरि किरे पियो तॾहिं पुकार कई आहे साईं खे साईं माफ़ी ॾियो साईं चयो माफ़ी छाजी माफ़ी भाई तव्हां केॾो सतायो आहे हिंदुनि खे तव्हांखे हिकु हिकु उन जेको ज़ुल्म कयो न हिंदुनि जे मथां उन हिकु हिकु ज़ुल्म जी तव्हांखे सजा मिलंदी तेॾी महिल मिर्ख पातशाह भॼंदो भॼंदो सिंधु नदीअ जे कंठ ते वियो हिंदुनि जे पेरनि में किरी पियो आहे चए थो तव्हां पंहिंजे गुरूअ खे सम्झायो मूंखे बख़्शी हाणे मां बसि मां माफ़ी थो चाहियां अरे हे मुंहिंजी सॼी सेना मरी वई सभु मुर्शिद थी किरी पिया आहिनि ॿार बच्चा जंहिंजो मां राजा मुंहिंजो राजा जो फर्ज़ आहे कि मां पंहिंजे प्रजा जी रक्षा कयां मां अॼु पंहिंजे प्रजा जी रक्षा नथो करे सघां त मां राजा कहिड़े कम जो मूंखे माफ़ी ॾी ॾियो बसि मां माफ़ कयो मां साईं जे कदमनि में किरंदुसि आख़िर हिंदुनि साईं खे पुकार कई आहे साईं छॾियोसि हाणे हिनखे सबक़ मिली वियो ॾिसो हर युग में ॾिसो पंहिंजे साईं जी डोली बाम्बू दियो खाली भैया 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 भैया
5 मिंट सिर्फ कथा मां तव्हांखे ॿुधायां। ॻाल्हियूं त खोड़ आहिनि पर हे मिर्ख पाचा खे सबक़ मिलियो। आख़िर मिर्ख पाचा खे सबक़ मिलण खां पोइ साईं उहे जेके भी सिपह सालार जेके ॿार बच्चा मुर्शिद थी गिरी पिया सभिनी खे हिक इशारे सां उथारे छॾियो आहे। मिर्ख पाचा साईं खे वेनिती कई आहे, साईं तव्हां मूं वटि रही करे मूंखे राज्य कीअं करणु खपे इहो सेखारियो। साईं 6 महीना ऐं 10 ॾींहं 6 महीना 10 ॾींहं उते ठटे नगर में रही करे मिर्ख पाचा खे सेखारियो आहे कि राज्य कीअं हलाइजे। 5 मुख्य ॻाल्हियूं साईं सेखारियूं आहिनि कि भाई ग़रीबनि जो भलो, कंहिं ग़रीबनि जो शिक्षा जो ख़र्च अगरि खणी सघो, जेके सक्षम आहियो असांजा भाउर मां उन्हनि खे बि वेनिती थो कयां, इहे साईं जा वचन अथव। कंहिं हॉस्पिटल में कंहिं ग़रीब जी मदद करे सघो त सभिनी खां पहिरियों धर्म तव्हांजो उहो आहे। कंहिं ग़रीब ॿार जी शिक्षा जो ख़र्च तव्हां खणी था सघो त सभिनी खां वॾो धर्म तव्हांजे लाइ उहो आहे। कंहिं गरीब खे कंहिं भुखे खे रोटी खारायो सभिनी खां वॾो धर्म उहो आहे। कंहिं ग़रीब जी न्याणी परणायो सभिनी खां वॾो धर्म उहो आहे। अरे खोलायो त स्कूल खोलायो, खोलायो त हॉस्पिटल खोलायो, अरे खोलायो त कंहिं ग़रीबनि न्याणियुनि जे लाइ कोई सुठा वर घर ॾिसी करे उन्हनि जी शादी करायो। इहे साईं चयो आहे। कम अहिड़ा कयो, अहिड़ा कम कयो। ऐं असांखे विशेष सभिनी भूसावारनि खे ख़बर हूंदी कि ये झूलेलाल म्यूजिकल पार्टी असांजा बि इहे 5 नियम आहिनि। कंहिं ग़रीब जे शिक्षा जो ख़र्च, हॉस्पिटल जो ख़र्च हुजे, कंहिं ग़रीब न्याणी जी शादी हुजे, झूलेलाल मंडली हमेशह असां उन्हनि खां आशीर्वाद वठी करे हमेशह ये झूलेलाल मंडली अॼु असांजे मथां विशेष कृपा छो आहे, छो जो असांजे मथां उन्हनि गरीब परिवारनि जी आशीर्वाद आहे, उन्हनि न्याणियुनि जी आशीर्वाद आहे। मां इहो नथो चवां कि असां कयो आहे। ॿियो जनम असांखे मिलियो आहे, इहो तव्हांजे साम्हूं जी ॻाल्हि आहे कि मरंदे मरंदे असां 2 ॼणा बचा आहियूं। त छो बचा आहियूं? इन्हनि न्याणियुनि जे आशीर्वाद जे करे, इन्हनि ग़रीबनि जे आशीर्वाद जे करे, जंहिंजे आशीर्वाद सां अमर किशोर अॼु बि 25 सालनि खां हिते। अहिड़ा कम कयूं, असांजो सिंधी समाज सक्षम आहे, कयूं त अहिड़ा कम कयूं कि ग़रीबनि जी न्याणी परणायूं। हॉस्पिटल में कोई गरीब आहे उनखे इलाज लाइ पैसा कान्हनि, उनखे इलाज लाइ पैसा ॾियूं। अरे घणेई गरीब ॿार अहिड़ा आहिनि जेके शिक्षा खां वंचित आहिनि, जेके स्कूल में पंहिंजी फीस नथा भरे सघनि। घटि में घटि पाण हली करे चओ कि मूलचंदानी सर सां मिलो, NC मूलचंदानी सर सां, सर 5 ॿारनि जो ख़र्च असां कयोसीं। जेके 5 ॿार गरीब हुजनि उन्हनि जी साल जी फीस असां भरींदासीं, हर साल असां खां वठंदा कयूं। अहिड़ा कम कयूं, अहिड़ा कम कयूं। इहो साईं जंहिंजो चयल आहे कि सभिनी खां वॾो धर्म उहो अथव। बाक़ी ख़र्च करे कोई फ़ाइदो न आहे, बाक़ी ख़र्च करे कोई फ़ाइदो न आहे। आख़िर ॻाल्हि खुटाईंदा अचूं, 6 महीना साईं उते रहिया। 6 महीननि खां पोइ जल मां निकिता, जल में ई समाइजी विया। वरी नसरपुर में बालपन जी जेका लीला आहे मां तव्हांखे ॿुधायां, उन्हनि जणिया बि पाता आहिनि, उन्हनि गुरु बि कयो आहे, शिक्षा बि वरिती आहे। सुमित्र ब्राह्मण खां 5 सालनि में उन्हनि वेद पुराण पढ़ी वरिता। 5 सालनि में सुमित्र ब्राह्मण पाण हैरान थी वियो कि हे बालक कोई विशेष बालक आहे, इहो मामूली बालक न आहे। 5 सालनि में सभु ग्रंथ वेद पुराण पढ़ी पूरा करणु। 8 साल जी उमिरि में ठाकुर रतन राय सोचियो कि हिनखे हाणे जणिया पायूं, पर जणिया पाइण खां पहिरियों हिनखे गुरु त करायूं। हाणे हिनजो गुरु केरु थिए? जंहिंखे बि चवनि पिया भाई गुरु थियणो आहे त हर को हथ में जोड़े, साईं हे मुंहिंजो गुरु आहे, मां हिनजो गुरु छा थींदुमि? मूं में ताक़त न आहे, मां हिनजो गुरु थींदुमि। ठाकुर रतन राय परेशान थी विया कि छा कयूं, हाणे गुरु किथां ॻोल्हियो? ठाकुर रतन राय सोचियो कि चलो हे राज्य छॾे ॿिए राज्य में था हलूं, त हुते कोई गुरु मिली वञे, हिन बालक खे गुरु मंत्र ॾे। हलंदे हलंदे जेॾी महिल रोड तां हलनि पिया, रस्तनि तां हलनि पिया ॿिए राज्य में वञण लाइ, त शंकर भॻवान वेश बदिलाए करे, भगवान शंकर वेश बदिलाए करे हिकु साधुअ जो वेश धारे करे अची ठाकुर रतन राय जे साम्हूं बीठा। ठाकुर रतन राय चवनि था, हे महापुरुष, मां बालक खे गुरु कराइणो आहे, तव्हां संत आहियो, तव्हां लॻो था, तव्हां मुंहिंजे बालक खे गुरु मंत्र ॾियो। शंकर भॻवान हथ जोड़े चए थो, बाबा हे मुंहिंजो गुरु आहे, मां हिनजो गुरु न आहियां, मां हिनखे नाम दान न ॾेई सघंदुमि।
हे पाण मुंहिंजो गुरु आहे। तेॾी महिल लाल साईं शंकर भॻवान खे इशारनि इशारनि में चवंदा भाई हाणे कुझु त कर, न त मुंहिंजो पीउ मूंखे पंधु पंधु वठी थो लेके ॾे, अलाए केॾे वठी हलंदो। हाणे कुझु न कुझु करे यार तूं, तुंहिंजे हथ में सभु कुझु आहे। ऐं मां त जनम वठी आयो आहियां त मूंखे त इहा लीला ॾेखारणी आहे, मां कुझु न कंदुमि, करिणो तोखे अथई हाणे सभु। त शंकर भॻवान इशारो कयो कि मुंहिंजे पोयां हिकिड़ो संत अची रहियो अथव, मुंहिंजे पोयां उहो ॾिसो साम्हूं वण जे हेठां संत वेठो अथव, उन संत खे चओसि उहो गुरु थींदो हिननि। वण जे हेठां ठाकुर रतन राय, शंकर भॻवान, लाल साईं टई हलिया आहिनि, उन संत खे इलाज कया अथऊं। उन संत बि ॾिठो, उहे केरु हुया संत? गुरु गोरखनाथ। नवनि नाथनि में जेके न गुरु गोरखनाथ वेठा हुया पंहिंजे भक्तीअ में। गुरु गोरखनाथ खे अची वेनिती कई अथऊं साईं तव्हां कुझु नामदान ॾियो, उहे बि हथ जोड़े बीह रहिया। तॾहिं शंकर भॻवान गुरु गोरखनाथ खे चयो न, हाणे हो जनम वठी आयो आहे, हाणे तूं हिनखे नामदान ॾे ऐं तूं हिनजो गुरु थी। तॾहिं गुरु गोरखनाथ लाल साईं खे नामदान ॾिनो आहे ऐं 8 वरे जी उमिरि में साईं गुरु गोरखनाथ खां नामदान वठी करे जणिया पाता आहिनि। 8 ॾींहं ठाकुर रतन राय सिंधु नदीअ जे कंठ ते मेलो लॻायो ऐं 8 ॾींहं उनजे जणनि जो कार्य हलियो। जणिया पातऊं, उन्हनि खे जणिया पाता विया। 8 वरनि जी उमिरि खां पोइ लाल साईं पाण नाम ॾियणु चालू कयो माण्हुनि खे ऐं उन्हनि जा अनेक शिष्य थिया, पर सभिनी खां वॾो में वॾो शिष्य उन्हनि जो थियो संत पुगर, जंहिंखे आख़िर उन्हनि पंहिंजी गद्दी ॾिनी। मां हाणे हिते कथा एंड थो कयां, अञा ॾाढी कथा आहे पर कथा हिते एंड कंदुमि छो जो टाइम काफ़ी थी चुको आहे। पुगर संत खे गद्दी ॾिनऊं। पुगर संत अॻिते हली करे 80 वरे पुगर संत जी उमिरि थी वई, हुनखे औलाद न हुई। पुगर संत सोचे पियो 80 वरे उमिरि थी वई आहे, मूंखे औलाद कान्हे। साईं त ज्योति जोत समाइजी आहे, साईं हली विया सिधो। अॼु बि उहो स्थान सिंध में अथव जंहिंखे बलंबो साहिब चइबो आहे। साईं घोड़े ते असवार थी करे जेॾी महिल वञनि पिया, उन्हनि घोड़े खे इशारो कयो आहे। घोड़े जेॾी महिल पेर हयो आहे हुते खूह खोटिजी वियो। उन खूह में साईं घोड़े सूधो अंदरि हली विया। उहो अॼु बि बलंबो साहिब सिंध में आहे, जिते अॼु बि चवनि था उनजो जल पीअण सां, उनजो जल जी ॾात वठण सां सभु दुखड़ा लही वेंदा आहिनि। एॾो गंगा जल वांगुरु निर्मल उन खूह जो पाणी आहे जंहिंमें साईं पाण घोड़े सूधा हली विया। उहो बलंबो साहिब। आखिर पुगर संत 80 वरे जी उमिरि में साईं खे प्रार्थना कई, हाणे मूंखे औलाद कान्हे, मूंखां पोइ तव्हांजो हे कारोबार केरु संभालींदो, हे मंदिर केरु संभालींदो। साईं अनेक लीलाऊं पंहिंजी ॾेखारियूं। आखिर पुगर संत खे पाण सां गॾु दरियाशाह में वठी आया। दरियाशाह में वठी उनखे 7 शयूं ॾिनियूं पुगर संत खे कि हे 7 शयूं मां तोखे ॾियां थो, तूं वञी करे इन्हनि 7 शयुनि सां वञी मंदिर में प्रचार कर ऐं तोखे इन 80 वरे जी उमिरि में बालक थींदो, पुट थींदो। पुगर संत खे साईं आशीर्वाद कई आहे ऐं पुगर संत जी ज़ाल जो नालो निर्मला देवी। पुगर संत जीअं अची पंहिंजे ज़ाल जे मथां हथ रखियो त उनखे पुटाणी औलाद थी आहे। उनजो नालो रखियो वियो बुढो ठाकुर। जी हेॾे बुढ़ापे में 80 साल जी उमिरि में हिनखे पुट थियो त हिन नालो ई रखो बुढो, त हुनजो नालो रखियो आहे बुढो। अॼु तव्हां ॾिठो हूंदो हिन चालीहे में जेके असांजा भगवान झूलेलाल जा 26 वंशज, 26 पीढ़ी हली रही आहे हाणे भगवान झूलेलाल जी। उनजे खानदान में जन्म वठण वारा, उन्हनि जे परिवार में जन्म वठण वारा 26 वंशज भरूच शहर में साईं मनीष लाल जेके आहिनि, 25 अवतार जेके आहिनि, 25 वंशज जेके आहिनि, साईं ओमलाल उहे बि आहिनि। 26 साईं मनीष लाल ऐं 27 उन्हनि जी औलाद उहे बि आहिनि। उन्हनि जो दर्शन तव्हां चालीहे में सभिनी कयो हुयो। हेॾा असांजा नागपुर में जेके ठाकुर साहिब आहिनि असांजा गुरु, उहे आहिनि सेवाणी ठाकुर, हे आहिनि बुढाई ठाकुर। बुढाई ठाकुर माना जिन पुगर संत जी औलाद मां जनम वरितो आहे, हे बुढाई ठाकुर। ऐं जेके नागपुर में रहंदा आहिनि सेवाणी ठाकुर, उन्हनि लाल साईं जा जेके 2 भाउर हुया सोमा राय ऐं भेदा राय, उन्हनि मां जिन जनम वरितो उन्हनि जा नाला आहिनि सेवाणी ठाकुर। उहा बि 26 पीढ़ी, हीअ बि 26 पीढ़ी हली रही आहे। हाणे कथा हिते एंड था कयूं। हाणे अचो सभई मिली करे लाल साईं जो जनम ॾींहुं मल्हाईंदासीं, केक कटींदासीं। मां तव्हां सां वाइदो कयो कि मिठियूं मिठाइयूं विराए केक कटे झूमी नची करे साईं जो जनम ॾींहुं मल्हाईंदासीं। पर उन खां अॻु मां तव्हां सभिनी खे वेनिती कयां कि
सुभाणे सुबह जो बराबर 6:30 बजे सभई मंदिर ते अचो। साईं जी तस्वीर के पंचामृत सां सनान कराईंदासीं। में प्रोग्राम आहे इन्हनि जो चवण केॾीमहिल बि तव्हां भूसावल में अगर सुंदर कांड कराइणी जोरदार जिन इन प्रोग्राम के अरेंज कयो आहे उहे सभई सेवादारी बिहो। असां त बिल्कुलु तव्हां सां गॾु ई आहियूं। दीदी मां ॻायां थो। जनमी अजो तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। ख़ुशी जनम दिला साईं जो मनायो। हजारों साल या सदिया लख लख वाधायूं। लख लख वाधायूं। सिंधी समाज में वाधायूं। लख लख वाधायूं। सभई वेठा हुजो। हाँ बिल्कुल मां चवंदुमि दीदीअ खे कि सॼी संगत के झुमाईंदा। दीदी पाण बि नचंदा आहिनि। दीदी बि हेॾी न हा पंहिंजे भाउरनि सां गॾु। हेॾा मुंहिंजा भाउर नचण लाइ हेॾा मुंहिंजा भाउर ऐं बरसाति विराईंदा रहो। बरसाति विराईंदा रहो। पालकी हिते रखो हुते। जिन सुहिणी कथा जो आयोजन कराए साईं जन जी जीवनी हेठि असां ताईं पहुचायो आहे। तहे दिल 25 सालनि खां तव्हां सभिनी जो प्यार इन झूलेलाल मंडली खे मिली रहियो आहे। ऐं मां त साईं खे इहा ई प्रार्थना कंदो आहियां कि जेसि ताईं इन शरीर में ही जेतिरा बि सांस अचे न उन साईं जो त आख़िरी में उन साईं जो नालो ई असांजे ज़बान ते हुजे। ॿियो कोई बि नालो न अचे। उन साईं जो नाम जपींदे जपींदे लाल जी हा न न हे अच्छा हे मंत्री भैया इन करे वठी आया सभिनी खे हिते नचणो आहे। घर थोड़े था वञनि यार। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की, बांके बिहारी लाल की। लोग तो बहुत दिख रहे हैं लेकिन आवाज नहीं है। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की, बांके बिहारी लाल की। श्री गुरु नानक देव की आयो लाल करो। ओढ़ के चुनरी लाल मैं नाचूं तेरे अंगना में।
सुभाणे मंझंदि जो ॿी खां 4:30 बजे ताईं मोटू सोबरा चौक ते भी
जो प्रोग्राम उते भी होंदो आहे ऐं उते इंदौर जूं झांकियूं भी होंदियूं आहिनि तव्हां सभिनी खे ख़बर आहे माताउनि भेनरुनि खे निमाणी वेंदी आहे भाउर त उते शोभा यात्रा सां गॾु पहुचंदा आहिनि पर माताउनि भेनरुनि खे निमाणी वेंदी रस्ते जेके झांकियूं आहिनि त हिन महिल ताईं ॾिठियूं त आहिनि पर इहा ख़ासि करके न्याणी ईंदी न्याकर भॻवान बि उहा ई ठहंदी ॾाढो तव्हांखे लाभ वठाईंदी अची करे सभई सुभाणे पक अचिजो ऐं सुबुह खां सभई असां त मैसेज ॾाढा सां गॾु झूलेलाल मंदिर में पहुची करे ऐं साईं जी पूजा अर्चना करे जेके पोयां वञो था पलव छॾे अॼु न 12 में छा चवंदा आहिनि 12 माए ॾींहुं कुझु अहिड़ो लफ़्ज़ न कढिजे लालन संदूलाल बुखने बुखने पापिन जा भला करे तू माल के मेड़न जे माल अचन दर दूल्ह जे आंध भी मला झोल भी खाले आव भागीना मुंहिंजा झूलण मुंहिंजा लहरनि में लुॾंदी वञा लहरनि में लुॾंदी वञा मुंहिंजा ज्योतिन वारा बचड़ा हे भूसावल जो सारो सिंधी समाज झूलण जा सेवादारी मिली करे मुंहिंजा साईं तव्हांजो जनम उत्सव वॾे प्यार सां उत्साह सां अची पंहिंजे प्रेमी जी पत रखिजो मुंहिंजा ज्योतिन वारा लाल सारी संगत जे मथां जी पंहिंजी कृपा जो हथड़ो रखिजो ॿारनि खे मंगायो मंगियलनि खे परणायो परणनि जे घर में पींघड़ा लुॾायो जिन खे ॾिना अथव उन्हनि खे वॾी आवर जा सां बख़्शे ॾिजो ऐं जिन खे न ॾिना अथव उन्हनि खे ॾेई सिक लाहिजो ही झूलण जा सेवादारी इन्हनि उनजी शादी भी थी वई गोद भी भरजी वई वरी प्रताप सिरवानी वटि कंहिंजो पलव पातोसीं उनजी शादी थी वई उनजी गोद भरजी वई अॼु इहे सभई मिली करे साल तोखे पास करणो ई पवंदो प्यारे केशव जे घर ऐं प्यारे असांजे प्रकाश चेलानीअ जे घर मुंहिंजा साईं सुहिणा सुंदर लाखीणा लाल मोकिलियो इहो तुंहिंजे दर ते प्यारे प्रकाश ऐं केशव जो आहे सुवाल इन्हनि ॿिन्ही खे बख़्शे ॾिजांइ वॾी आवर्जा सां लाखीणो लाल मुंहिंजा साईं इहो पलव पास कजांइ हिन ई साल त वरी मिठी सेसा जा भरियल थाल खणींदा तुंहिंजे दर ते मुंहिंजा साईं भाई हा त चओ ऐं असांजो ही प्यारो विजय कुमार असरानी जेको झूलेलाल मंदिर जी एॾी प्यार सां सेवा थो करे मुंहिंजा साईं इनखे बि सुहिणी सुंदर कुंवार बख़्शे ॾियो अजय कुमार भी जल्दी मंगे मुझा साईं ये पलव पास कजो 9091 जो जेको ग्रुप आ उन सजे ग्रुप जी अरदास उन्हनि सभिनी खे मुंहिंजा साईं पंहिंजी महर जो हथड़ो उन्हनि सभिनी जे मथां घुमाइजो सॼे सिंधी समाज जो पलव असांजा सिंधी भाउर जित बि हुजनि छल ख़ुशि हुजनि आबाद हुजनि वधनि वसनि मुंहिंजा साईं तव्हांजा मेला इन प्यार सां एकता सां पाण में भाईचारो निभाए इहे तुंहिंजा मेला मनाईंदा रहनि मुंहिंजा साईं हाणे भूसावल जी सारी साथ संगत जी अरदास भूसावल जी सारी साथ संगत मिली करे ही सुहिणो सुंदर मुंहिंजा साईं तव्हांजे जनम उत्सव जो मेलो सभिनी प्रेमियुनि खे इन झूलण जे सेवादार अमर कथा जो लाभ प्राप्त करायो आहे हे मुंहिंजा साईं अहिड़ी कृपा कजो जीअं हर साल तव्हांजा ही प्यारा बचड़ा तव्हांजी महिमा जो गुणगान कराईंदा रहनि आयल सॼी संगत जी अरदास हाँ माखीजा परिवार जी अरदास प्यारे विकीअ जी अरदास वो भी जल्दी मंगे पढ़जे
असांजी न्याणी चंदा जी बि अरदास उनखे बि सुहिणो सुंदर पढ़ियल लिखियल छोकिरो वठी ॾिजो। इहा बि सीए आहे, असांजी चंदा सीए आहे, त छोकिरो बि ईअं मिले जीअं ॿई मिली करे जीअं मोदी चयो था तीअं हिते हेठि ईंदा रहनि रिकॉर्ड सभिनी जा। आयल सॼी संगत जी अरदास मुंहिंजा साईं अॼु साल जो आख़िरी ॾींहुं, सुभाणे खां नओं साल, हिन साल में असांखां जेके बि ग़लतियूं थियूं आहिनि, जेके बि भुलूं चुकूं बेअदबियूं थी वयूं, मुंहिंजा साईं माफ़ी ॾिजांइ। ईंदड़ नओं साल सभिनी लाइ सुख जो, शांतीअ जो, सभिनी जे घर में सुख शांति हुजे, सभिनी जे घर में अन्न धन पाणी जा भंडार भरपूर आहिनि। बिल्कुल मां सॼे माखी जा परिवार जी पालो पाता, बंटीअ जी बि अरदास, उहो बि जल्दी ख़ुशीअ सां बिल्कुल साईं जी सेवा कंदो रहे। हे सॼो नओं साल असां सभिनी लाइ मुंहिंजा साईं अहिड़ो सुख शांतीअ जो, सभिनी जे घर में जीअं सुख शांति हुजे, खिलंदे खिलंदे ही नओं साल असांजो गुज़री वञे, अहिड़ी कृपा मुंहिंजा साईं बणाए रखिजांइ सभिनी जे मथां। आयल सॼी संगत जी अरदास कजो सभिनी जा कारज रास, झूलेलाल म्यूजिकल पार्टीअ जी अरदास असांजे मथां बि मुंहिंजा साईं तव्हां पंहिंजी महर जो हथड़ो घुमाईंदा रहिजो, जेसि ताईं हिन शरीर में साह तव्हांजा गुणगान ॻाईंदा रहूं, आख़िरी श्वास भी निकरे त जय झूलेलाल चवंदे निकरे। हे मुंहिंजा साईं इहा कृपा बढ़ाए रखिजो। ऐं हिन साल अहिड़ी बरसात वसायो कि ईंदड़ 25 सालनि ताईं भूसाल में पाणी जी परेशानी न वञे, घटि में घटि 25 साल त परेशानी न वञे यार। त उहा व्यवस्था भी थींदी। मां साईं के प्रार्थना कंदुमि हिन साल भई एॾो मींहुं वसाए, एॾो ख़ुशि थी आहे भाई, पाणी जल्दी अचे। हाँ ॾाढी थी बाल्टी पाणी पवनि, हेॾां होॾां हेॾां होॾां। अॻे चवंदा हुया कि चिठे में लिखाईंदा हुआसीं भई असां लाड़काणे जा, असां दादूअ जा, असां सखर जा, असां किथां जा, पर हाणे चिठे में लिखाइणो थो पए असांजे घर बोरिंग आहे। भूसाल में तापी नदी आहे, पर असांजे घर बोरिंग आहे, ऐं पाणीअ जी असांजे घर काई परेशानी कान्हे। तव्हां न्याणी ॾियो, तव्हांजी न्याणी दुखी न थींदी। इहा नौबत न अचे असांखे चिठे में लिखाइण जी, उहा साईं खे प्रार्थना करणी आहे त साईं अहिड़ी वर्षा वसायो, अहिड़ो मींहुं वसायो जीअं उहा नौबत न अचे चिठे में लिखणो पए भई मुंहिंजे घर बोरिंग आहे। पाण माण्हू अचनि ऐं चवनि भई भूसाल में न्याणी ॾियणी आहे, जेका सुखी न्याणी थींदी उहा भूसाल में ई थींदी, भूसाल में ॾेई वञनि न्याणी। ऐं असांजी भूसाल जूं न्याणियूं बि, मां त चवंदो न्याणियूं जेके बि आहिनि जिते बि हुजनि, छल पंहिंजे वर घर सां सदाईं राजमाणियुनि ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, वधनि वसनि, पंहिंजे सावरनि जी, पंहिंजे वॾड़नि जी सेवा करे पंहिंजे पेके कुटुंब जो नालो रोशन कनि। बसि साईं जे दर इहा ई प्रार्थना आहे। न्याणियूं जिते बि हुजनि, छल ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, वधनि वसनि। आयल सभिनी प्रेमियुनि खे भूसावल जे दरबार, भूसाल जे सिंधी समाज जे पारां सॼे देश विदेश जे सिंधी भाउरनि खे सभिनी खे चेटी चंड जूं, नए साल जूं लख लख करोड़ करोड़ हथ मथे करे ताड़ियूं वॼाए वाधायूं 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 सभिनी जा हथ मथे। इहा शूटिंग इहा यूट्यूब ते विझी करे सॼे देश विदेश वारनि खे ॾेखारियो कि भूसाल जे सिंधी समाज जे पारां सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि खे चेटी चंड जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं 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 वाधायूं। Oh,